अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। हाँ नाज़रीन, शिकारपुर ज़िलो मुकम्मल बदअमनीअ जे लपेट में अची चुको आहे। शहरी घरनि तोड़े रस्तनि ते मुकम्मल गैर महफूज़ बणिजी विया आहिनि। पुलिस ऐं इंतज़ामिया जी सख़्त नाअहली ऐं लापरवाहीअ सबबि आए रोज़ ॾोहनि में वाधारो थींदो पियो वञे। इन सिलसिले में अॼु बि मदईजीअ मां पुलिस स्टेशन मदईजी जे हद मां वापारियुनि खां हथियारबंदनि जी फुर्ती आहे। इन सिलसिले में वापारियुनि जेको आहे जिंदो बाईपास खां सखर लाड़काणो रोड ब्लॉक करे एहतजाजी धरणो आयो आहे। वापारी शौकत बिरोही, ज़ाकिर बिरोही, ख़ादिम बिरोही, वहीद कुंबर, लुत्फ़ मीराणी, गुलाब बिरोही ऐं ॿियनि खां हथियारबंदनि रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया। इन सिलसिले में खोजी कुतनि ॿुधाए पियो वञे त पहिरों खणी जिंदो देरो में जूणेजन जे घर में पहिरों आयो आहे ऐं खोजी कुतो उते वेही रहियो जूणेजन जे उतां घर में। इन सिलसिले में पुलिस रेड करे कुझु गिरफ़्तारियूं बि अमल में आंदियूं आहिनि। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पुलिस जी ऐं इंतिज़ामिया जी सख़्त लापरवाही सबबि आए रोज़ ॾोहनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। ग़रीब शहरी घर खां ॿाहिरि निकिरी नथो सघे। शहरी जेके आहिनि उहे घरनि में बि गैर महफ़ूज़ आहिनि त रस्तनि में बि गैर महफ़ूज़ आहिनि। ख़रीदारी जे सिलसिले में वापार असांखे ॿाहिरि वञनि था त मोटर साइकिलियूं, पैसा, मोबाइलियूं, रोक रक़म जेका फुराए वापसि अचनि था। ग़रीब माण्हू जेको आहे इंतिहाई बेचैनी, परेशानी ऐं कसम पुरसी जी हालति में वॻोड़जी वियो आहे। ऐं ॿिए पासे जेका पुलिस इंतिज़ामिया आहे उन जे कन ते जूअ नथी चुरे। ऐं पुलिस इंतिज़ामिया जेका आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे कमाई जा खांचा ॻोल्हण में मसरूफ़ आहे, न कि ग़रीब जी दाद रसीअ में।